नाज़रीन, हैदराबाद शहर जे पासे वारनि इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे, जे सबब गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सलीम मेरा। जी सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद इन पसगिरदाई वारनि इलाइक़नि में कुछ इलाइक़नि में हल्की तो कुछ इलाइक़नि में तेज़ बरसात जो सिलसिलो आहे हलंदड़ आहे। हिन वक़्त भी हैदराबाद में हल्की बूंदाबांदी जो सिलसिलो आहे वो जारी आहे, जेका लगभग 45 मिनट हैदराबाद में बारिश पई आहे। उन खां पोइ हैदराबाद जा केतिरनि ई इलाइक़नि ऐं रोडनि ते बरसात जो पाणी आहे वो बीहजी वियो आहे। ख़ासि तौर ते थधी सड़क, लतीफ़ाबाद जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा, हैदर चौक, गुल सेंटर समेत जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उते बरसात जो पाणी आहे उहो बीहजी वियो आहे। इन खां अलावा कासिमाबाद, भिटाई नगर, भिटाई टाउन, मारवी टाउन, सहरिश नगर, गिद्दू चौक वारो इलाइक़ो, इन खां अलावा जेकॾहिं लतीफ़ाबाद जी ॻाल्हि कजे त लतीफ़ाबाद नंबर 2 खां वठी 12 ताईं जेके मुख़्तलिफ़ यूनिट आहिनि उन्हनि में जेको बरसात जो पाणी आहे उहो हिन वक़्तु बीठल आहे। इंतिज़ामिया पारां दावा कई पई वञे त हीउ जेको पाणी आहे उहो जल्द निकाल कयो वेंदो। हिन वक़्तु जेका बरसात जो सिलसिलो शुरू थियो आहे उन खां पोइ हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा जेके 108 फीडर बंदि आहिनि। जी सलीम अला, महिरबानी जी।